सामीअ वेद सुणाया इहो आहे उनवान हिक किताब जो ऐं हिननि जा लेखक आहिनि लक्ष्मण परसराम हरद्वाणी जिन सामी साहिब जे श्लोकनि जी व्याख्या कई आहे। सामी साहिबनि अविद्या ते श्लोक लिखियो आहे, उहो हिन नमूने आहे। अविद्या जो अंत कंहिं पातो की न की, लुढ़िया लोभ लहर में पीर अमीर महंत, लंघे चढ़ियो लख ते को सुजागो संत, भेद बिना भगवंत सामी ॾिठो जंहिं सरब में। भावार्थ हिन नमूने आहे। अविद्या जो अंत सामी साहिब चवनि था कि जेका जगत में अविद्या आहे उन जो अंत कंहिं न ॾिठो आहे, कंहिं पातो की न की, कंहिं न ॾिठो आहे। लुढ़िया लोभ लहर में, ही जेका लोभ रूपी लहर आहे उन में सभु लुढ़ी विया। पीर अमीर महंत, पीर हुजे अमीर हुजे महंत हुजे, इन लोभ रूपी लहर में सभु लुढ़ी विया, वही विया। लंघे चढ़ियो लख ते को सुजागो संत, को विरले ही जंहिंखे का सुजागी हुजे उहो ई ईश्वर जे, उनखे ई ईश्वर जी ॼाण पई आहे, उनखे ई बोध थियो आहे। भेद बिना भगवंत सामी ॾिठो जंहिं सरब में, उन बिना भेदभाव जे सामी साहिब चवनि था कि उन मन मां ॿियाई कढी करे संसार जी हर शइ में भॻवान खे ॾिठो आहे। हिन जी व्याख्या हिन नमूने कई वई आहे। माया जो कोई अंत ई कोन हूंदो आहे। अविद्या या अज्ञान पिणु माया जो हिकु रूप आहे। संसार में अज्ञान व्यापियल आहे, कंहिंखे बि पंहिंजे सचे रूप जी ॼाण कान्हे। इंसान ईश्वर जो ई रूप आहे। असांजो ईश्वर असांजे हृदय में ई आहे, पर असीं उनखे कोन था सुञाणे सघूं। माया ऐं ॿियनि विकारनि में असीं फाथा पिया आहियूं। अमीर गरीब, पीर फ़क़ीर, साधु महंत पिणु माया या अविद्या खां पाण खे छॾाए कोन सघियो आहे। मगर सच्चा संत ज्ञानी हूंदा आहिनि। संसार में अहिड़ा ज्ञानी संत विरला हूंदा आहिनि जिन खे सच जो, परमात्मा जो ज्ञान थियल हूंदो आहे। उन्हनि सचे अर्थ में भॻवान खे सुञातो ॼातो आहे। अहिड़े सचे संत जे मन में कंहिं बि क़िस्म जो भेद, द्वैत या ॿियाई कान हूंदी आहे। तंहिं करे हू जगत जे हर पदार्थ में ईश्वर खे ॾिसंदा आहिनि। अहिड़नि अंतर्ज्ञानी, निर्मोही ऐं निष्काम संतनि लाइ कबीर पिणु चवे थो, आशा तज माया तजय, मोह तजय अरुमान, हर्ष शोक निंदा तजय, कह कबीर संत जान।